नासी शहदाद कोट जी बेकारी के नाल नूंडी माइनर ऐं ताज शाखनि मां ईंदड़ पाणी समी ॻोठ ॿोड़े छॾिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सदाम सोलंकी। जी बिल्कुल, इन वक्त असी गड़ी खेरो ऐं शहदाद कोट के रोड ते मौजूद आहियूं, जिते ही असांजे साम्हूं जेको ॻोठ आहे, तव्हां मुंहिंजे पोयों ॾिसी सघो था त ही हाजी खान बुरई जो ॻोठ आहे, जेको मुकमल पाणीअ जी लपेट में अची वियो आहे। ऐं हिते सवे ॻोठ जेके आहिनि त पाणी जी लपेट में अची विया आहिनि। ही ॻोठाणा तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त ही वीचारा ॻोठाणा पंहिंजी मदद पाण इहे ड्रमनि ऐं खटुनि जो हिकिड़ो ॿेड़ो ठाहे, जिते माल खणी 5 किलोमीटर खां हिते पहुता आहिनि। हिननि जी हुकूमत जे तरफ़ां का बि वार न कई वई आहे। हिननि जा घर जेके हो त मुकमल ख़तमु थी विया। हिननि जो अन्न उते जेको हुयो त मुकमल लुड़ी वियो आहे पाणी में। ऐं हिननि जो जेको माल मता बतो आहे, चौपायो माल, उहे खणी अचे पहुता आहिनि। हाणे असां हितां जा रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। मंडी हुई उन्हीं कढी स्कूल में फिटी का असांजा ॿार जे 5-6 ॾींहं भुख ते न असांखे काठी न असांखे सहूलियत न बाहि न छा। असांखे बसि सिम असांजा पाण पटे त साले साल सिम इहो असांखे पाणी हाणे त असांजे पासे मोकिलनि था हिननि खे ॿोड़े 2-3 ॾींहं बुख ते ॿार वेठा आहिनि। हाणे असां पाण लुढ़ंदो हिते निकिती आयासीं। हेॾो रोड बि न हुयो, हेॾो त लुढ़ंदो हिते आयासीं, पुॼियोसीं। अधु ॿार ॿिया नंढड़ा उते आहिनि। जेतिरो असां कढण कयोसीं त असांजा ॿार बि पाणी चा गया हा न, का शइ बि असां वटि हाणे कोन्हे, सभु ॿुॾिजी विया आहिनि। हा न, हाणे क्या करूं, कंहिं ते वञ, मानी बि असां न खाधे आहे। सुबुह लाखो असां हाजी खान बिरो जो ॻोठ आया आहियूं। हे साम्हूं असांजो ॻोठ आहे साईं। असांजो ॻोठ मुकमिल तबाह थी वियो आहे। असांजो 70-80 माल हिॾा 2 किलो अंदर फाथल आहिनि। ऐं मेहूं बि असां फाथल आहिनि साईं। कोई कोन आयो आहे असां ॾे, का शइ कोन मिला। ॿेड़े सरकार जी तरफ़ कोई आयो ई कोन्हे। घर लुड़ी विया, 60 मण अन्न लुड़ा, 2 किलो लुड़ी वियासीं, चौपा लुड़ी वियो। असां का शइ न सघिया आहियूं। अचां त इहो बड़ी ठाणे कढियोसीं। हाजी खान बिरो, इमाम छुटल, लीमो खान जूणे जो, लाल खान जूणे जो, इहे सभु अंदर आहिनि। ॻोठ हाजी खान बिरो खां निकिरी आया आहियूं। वधीक हाणे पाण तव्हां ॾिसी था सघो तो न आयो, को बि न पातो, को बि न पातो आहे हिन महिल ताईं। सभु को रोड सां अचनि वञनि था, बसि ॾिसनि था मज़ाक। छा आहे छा न आहे, ॿियो कुझु बि न आहे साईं। मथां पाणी आयो, ताज़ा शाख, लुंड, मैनर ऐं बेगारी केनाल, तक़रीबन 5 खां 8 फुट पाणी बीठो आहे। मदद न कयो आहे। असां वटि पाणी 2 ॾींहं अॻु में घटि हुयो, पर राति काफ़ी चाढ़ करे वियो। सरकार खां असांजो मुतालबो को वार कयो वञे, रेस्क्यू कयो वञे, असांखे ॿेड़ो ॾिनो वञे। माण्हू बि फाथल आहिनि, माल बि कुझु आहे, कुझु अन्न त वियो, पर कुझु बचियो आहे। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती टीवी न्यूज़, शहदाद।